अचो त सिंधी सिखूं। हिन खां अॻु असीं सिंधीअ जी आयोटा यानी 52 अखरी अल्फ़ाबेट्स में सिखियासीं के अखर जे आहिनि अलफ़ अंब, बे बल्ला, बे बकरी, बे पन, भे भोलरो, टे तारो, थे थेलो, टे टोपलो, ठे ठूठ, से सवाब, जिम जत, ये ॼिभ, झे झिरकी, ñे सुञ, चे चरखो, छे छत्ती, हाय हजाम, हाय खचर, दाल दुहिल, धाल धोबी, डे डेडर, डे डेल, ढे ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, वॾी रे माड़ी, ज़े ज़ंजीर। ऐं अॻिते सिखंदासीं हाणे स। स सां आहे संग, त स सां थींदा सत, ऐं स सां थींदो सच। अंग्रेज़ीअ में इन जो उचार आहे जीअं एज़ एस इन सन। श, असीं श में ॿ नुक़्ता हेठां हिकु मथां, श सां थींदो आहे शींहं, त श सां थींदो आहे शहर, ऐं श सां थींदो आहे शक, त श सां थींदी आहे शीशी। अंग्रेज़ीअ में एज़ एस एच इन शो। श खां पोइ स, साद संदूक। हाणे हीअ स ऐं सीन स्लेट वारी स उचार असीं ॿिन्ही जो साॻियो कंदा आहियूं। स सां साद संदूक, स सां सफ़ा, त स सां सलाह, एज़ एस इन सन। ज़, ज़ादु ज़ईफ़, ज़ईफ़ माना कमज़ोर, त ज़ सां थींदो ज़रूर, त ज़ सां थींदी ज़रूरत, एज़ ज़ेड इन ज़ू। अंग्रेज़ीअ में चइबो आहे तुए तोतो। त, जीअं त सां तोतो, त सां तबलो, त सां तर्फ़, ऐं अंग्रेज़ीअ में एज़ टी इन तैवान। ज़, ज़ सां थींदो ज़ालिम। ज़ुए ज़ालिम असां सिखियासीं। ज़ सां थींदो ज़ालिम, ज़ सां थींदो ज़ाहिर, त ज़ सां थींदो ज़ुल्म, ऐं अंग्रेज़ीअ में एज़ ज़ेड इन ज़ू। एन सां थींदी ऐनक। ही अधु अखर आहे ॾीक खां मथां ऐं अधु आहे ॾीक हेठां। एन, ऐनक, ऐनक अ सां। हिन जो उचार बि अलफ़ अंब वांगुरु अ जो आहे। अकुल, अक्स। ग़, ग़ सां ग़ालीचो, त ग़ सां ग़रीब, ऐं ग़ सां ग़लती। फ, फ सां आहे फानूस, हिकु नुक़्तो मथां, फ सां फानूस। फ सां फ़क़ीर, त फ सां फ़र्ज़। अंग्रेज़ीअ में एज़ एफ इन फैन। अॻिते हलंदासीं ऐं ॾिसंदासीं फीथो। 4 नुक़्ता मथां, ऐं ही सॼो ई अखर आहे लीक जे मथां। फ, फीथो। फ सां फीथो, त फ सां फल, ऐं फ सां फणोटो। अंग्रेज़ी में थींदो आहे एज़ पी इन पिन। ख़ाफ़ कलम, 2 नुक़्ता हिक ॿिए जे पासे खां। कलम, कदम, कर्ज़। अंग्रेज़ीअ में एज़ के इन किन। हिन खे असीं वॾो काफ़ कलम चवंदा आहियूं, छाकाणि जो असांखे आहे नंढो काफ़ कुतो। क सां थींदो आहे कुतो। क सां कन, क सां कम, सेम एज़
के इन किन। त हिते थियो असांजो ही सबक पूरो। असीं अॻिते मिलंदासीं पंहिंजे नए सबक में, जिते ताईं सिखंदा के ॿिया नवां अखर। तेसि ताईं कंदा रहो पंहिंजी प्रैक्टिस ऐं सिखो सिंधी।